फिलिपियन जे लिखियल पौलुस जे ख़त जी शुरूआति कंदासीं। फिलिपियन खे लिखियल पौलुस जो उहो ख़त क़ैद खाने मां लिखियल ख़तनि मां हिकिड़ो आहे। जॾहिं पौलुस क़ैद खाने में हुयो, हुन 4 ख़त लिखिया ऐं असांखे हुननि खे क़ैद खाने वारा ख़त था सॾियूं। इहे ई आहिनि एफिसियूं, फिलिपियूं, कुलुसियूं खे लिखियल ख़त ऐं फिलेमोन खे लिखियल उहो नंढो ख़त। फिलिपियन खे लिखियल पौलुस जो उहो ख़त फिलिपियन नगर जेको यूरोप में आहे जे विश्वासियनि लाइ लिखियो वियो हुयो। हिन ख़त जी पैदाइश पौलुस ऐं फिलिपियन जी कलीसिया विच हुन अद्भुत रिश्ते मां थी। हीअं लॻे थो त इहा कलीसिया ॿिए कहिड़ी बि कलीसिया खां वधीक पौलुस जे नज़दीक हुई। हिन ख़त में हुननि जी पौलुस लाइ ऐं हुन जी हुननि लाइ सिक ॼण त आईने वांगुरु दर्शाए थी। इहो ख़त सभिनीनि विश्वासियनि जे मसीही अनुभव सां व्यवहार थो करे, हुन स्थितीअ ते जिते उहे सभु पंहिंजे ज़िंदगीअ में अनुभव कनि। इहा उहा ई स्थिति कोन्हे जिते असां सभु आहियूं, पर उहा आहे जिते परमेश्वर चाहे थो त असां हुजूं। पौलुस पंहिंजे ॿिए यात्रा महिल फिलिपियन सां गॾिजो। तव्हां यादि कंदव त कीअं हुन शख़्स ऐं हुन जो साथी बारनबा गलतियुनि जे देश में पंहिंजे पहिरें यात्रा में कमाल जी सेवकाई कयाऊं ऐं घणाई कलीसियनि खे स्थापित कयाऊं। हुते यातनाऊं ऐं अपमाननि खे मुंहुं ॾियण जे बावजूदि पंहिंजे ॿिए यात्रा में पौलुस चाहे पियो त उहो हुननि सां वरी गॾिजे। उहो चाहे पियो त बरनबा हुन सां वरी वञे, पर बरनबा घुरे पियो त हुन जो भाटियो यूहन्ना मरकुस हुननि जो साथ ॾे। पहिरीं यात्रा जे शुरूआति में जीअं थियो हुयो तीअं ई। तव्हां यादि कंदव त कीअं इहो जवान शख़्स यूहन्ना मरकुस फुस थी वरी पंहिंजे घर पंहिंजी अम्मा वटि ॾुकंदो वियो जॾहिं उहो एशिया जे भूमीअ ते अची पहुता हुया। इन्हीअ करे ॿिए दफ़े पौलुस हुन खे न पियो वठी वञणु चाहे, पर हिन लाइ पौलुस ऐं बरनबा जी जोड़ी टुटी पई। बरनबा यूहन्ना मरकुस खे वठी ॿिए दिशा में हली वियो। सिलास खे साथी करे पौलुस वरी सां गलतियुनि जे देश में हलियो, हुननि कलीसियनि सां मिलंदे जेकियूं हुननि पहिरीं यात्रा में स्थापित कयूं हुयूं। हीअं सम्झ में थो अचे त हुन भाग में पौलुस पंहिंजी सेवकाई वधाइण पियो चाहे, छो त माण्हू जी संख्या हुते महान हुई ऐं उहा जाइ घणो ई अॻिते वधियल हुई। असूलत में यूनानी संस्कृति ऐं ज़बान हुन वक़्त में हिन जाइ ते केंद्रित हुई। लूका जेको हिकिड़ो डॉक्टर हुयो लिखे थो त पौलुस एशिया जे ॾखिण हिसे में वञण जी कोशिश में लॻो पियो हुयो, माना एशिया जो उहो हिसो जिते एफिसुस हिकिड़ो अॻुवानी नगर हुयो। पर जॾहिं ॾखिण वञण जे कोशिश में हो शख़्स लॻो पियो हुयो, तॾहिं परमेश्वर जी आत्मा हुन जे रस्ते में हिकु भित बीहारे छॾी। ॾखिण वञण जी मनाई हुयुसि त पौलुस वीचार कयईं त उहो उत्तर जे तरफ़ हलंदो थींदो, जिते अॼु तुर्की आहे। पर जॾहिं बितूनिया वटि उहे हलण लॻा त आत्मा हुननि खे इजाज़त कोन ॾिनी। हाणे उहो न त ॾखिण थो वञी सघे न त उत्तर, ऐं उहो पूरब तरफ़ां आयो आहे, त हाणे सिर्फ़ु हिकिड़ी दिशा बची आहे त पौलुस पश्चिम थो हले। त्रुअस हिन परे जाइ ताईं सीमा जे आख़िर ताईं वञणु पियो चाहे। त्रुअस जे पश्चिम जे हिसे में वञण माना हुन खे नैया जो प्रवास करणो पवंदो हुयो त पौलुस परमेश्वर जे आदेशनि लाइ रुकी इंतज़ारु पियो करे। कॾहिं कॾहिं असांखे लॻंदो आहे त परमेश्वर असांखे हिकदमि सां हलाए, पर उहो असांखे रुकाए सघंदो आहे। शायदि घणाई दफ़ा उहो असांजे पेरनि खे थधा थियण ॾींदो आहे हुन जे इंतज़ार में।
अगरि तव्हां अॼु बेचैन ऐं चिंतित आहियो चवंदे ओ मां छा कयां हाणे, कहिड़े मार्ग ते मुड़ां, बीहो, सिर्फ़ु इंतज़ारु कयो। अगरि तव्हां वाक़ई प्रभु सां गॾु हलो था त हुन जे सुठे समय में उहो तव्हांखे हलाईंदो। त पौलुस त्रुअस नगर में इंतज़ारु कंदो रहियो परमेश्वर जे आदेशनि लाइ ऐं आख़िर हुननि खे पातईं। हुन खे मैसिदोनिया जे हुन माण्हू जो दर्शन ॾिनो वियो जेको प्रेरितनि जे 16 अध्याय जे 9 ऐं 10 वचन में लिखियलु आहे। पौलुस ऐं हुन जे साथियुनि हुन जहाज़ में वेठा जेको हुननि खे यूरोप हिन खंड में वठी वियो। इन्हीअ करे ख़ुशख़बरी यूरोप पहुची वई। हुन वक़्तु यूरोप जा कुझु कुटुंब गैर मसीही ऐं मूर्ति पूजा करण वारा हुआ। हुते जा कुझु माण्हू सफ़ा किना ऐं आणासा ऐं दुष्ट तरीक़े जा हुआ हिन धरतीअ मथां। अॼु असां शुक्र था करे सघूं त ख़ुशख़बरी हुन दिशा में वञी सघी, छो त कॾहिं त हिननि कुटुंबनि परमेश्वर जो वचन ॿुधाऊं ऐं हुन खे प्रतिसाद ॾिनऊं ऐं असांखे हिकिड़ी अॻिते वधियल संस्कृति ॾिनऊं। त पौलुस पार करे अची यूरोप पहुतो ऐं हुन जो पहिरियों बीहण जो ठिकान हुयो फिलिपी। पोइ सब्त जे ॾींहुं इहो सोचंदे हुए त प्रार्थना करण जे लाइ हुते कोई जाइ हूंदी, असां नगर द्वार जे ॿाहिरि नदीअ वटि वियासीं। असां हुते रहियासीं ऐं हिकु साण मायुनि सां ॻाल्हाइण लॻासीं। हुते ई लिदिया नाले सां हिकिड़ी माई हुई। उहा वाङणाई रंग जा कपिड़ा विकिणंदी हुई। उहा परमेश्वर जी उपासक हुई। उहा वॾे ध्यान सां असां जूं ॻाल्हियूं ॿुधी रही हुई। प्रभुअ हुन जे दिलि जा दर खोले छॾिया हुया ताकी जो कुझु पौलुस ॿुधाए थो उहा हुननि ॻाल्हियुनि मथां ध्यानु ॾेई सघे। पंहिंजे सॼे कुटुंब सां गॾु बपतिस्मो वठण खां पोइ हुन असां सां इहो चवंदे विनती कई, अगरि तव्हां मूंखे प्रभुअ जी खरी भक्त मञो था त अचो ऐं मुंहिंजे घर में बीहो। त हुन असांखे वञण जे लाइ तयारु करे छॾियो। असां इहा घटना प्रेरित जे 16 अध्याय जे 13 खां 15 वचननि में ॾिसूं था। तव्हां हिते ॾिसो था त पौलुस लधो त उहो मसिदोनिया जो माण्हू असूलत में हिकिड़ी माई हुई जंहिंजो नालो लिदिया हुयो, जेकी नदीअ किनारे हिकिड़ी प्रार्थना सभा रखंदी हुई। शायदि हुन प्रार्थना सभा जो वॾो हथु हुयो पौलुस खे यूरोप वठी अचण लाइ। असां वीचार था करे सघूं त फिलिपिया में घणनि ई हिननि मायुनि खे गठ खे नदीअ किनारे प्रार्थना कंदे ॾिठो ऐं सम्झाऊं त इहा काई अहम ॻाल्हि कोन्हे, पर ख़ाली एतिरो त आहे त इहा हुन महान पार यात्रा लाइ ज़िम्मेदार थी हुई ऐं यूरोप में लिदिया पहिरीं शख़्स हुई जंहिंजो परिवर्तन थियो। जंहिं फिलिपियूं कलीसिया खे पौलुस इहो ख़त लिखियईं हुन जी हाणे लिदिया हिकु हिसो हुई। असांखे कुझु ॿियनि सभासदनि जेके हिन कलीसिया में हुया जे बारे में कुझु जानकारी आहे। हिकिड़ी छोकिरी हुई जंहिंजो बदरूअनि जे बंधन मां छुटकारो कयो वियो हो। पोइ हीअं थियो त जॾहिं असां प्रार्थना जे जाइ ते तरफ़ वञी रहिया हुआसीं, असांखे हिकु दासी जंहिंमें हिकु शकुन ॿुधाइण वारी आत्मा समायल हुई, उहा माण्हुनि जो भाग ॿुधाए पंहिंजे स्वामीअनि खे घणो ई धन कमाए करे ॾींदी हुई। उहा असांजे ऐं पौलुस जे पुठियां पुठियां इहो चिलाईंदे हुए थी वई, इहे माण्हू परम परमेश्वर जा सेवक आहिनि, इहे तव्हांखे उद्धार जो रास्तो जो संदेश ॿुधाए रहिया आहिनि। उहा घणनि ई ॾींहंनि ताईं हीअं ई कंदी रहंदी हुई। सो पौलुस परेशान थी उथो। हुन मुड़ी करे हुन आत्मा खे चयो, मां यीशु मसीह जे नाले में तोखे हुकुम थो ॾियां,
हिन छोकिरीअ मां ॿाहिरि निकिरी अचु। सो उहा हुन मां तत्काल ॿाहिरि निकिरी वई। इहो प्रेरित जे किताब जे 16 अध्याय जा 16 खां 18 वचन में लिखियो वियो आहे। फिलिपियुनि जो क़ैद खाने जो रखवालो ऐं हुन जो कुटुंब बि हिन कलीसिया जा सदस्य हुआ। तव्हां यादि कंदव त सिलस ऐं पौलुस क़ैद खाने में विझाया विया हुन बदरुअनि जे बंधन वारी छोकिरीअ जे स्वामियुनि जे कारण, जंहिं पंहिंजी कमाईअ जो हक़ खोए वरितो। परमेश्वर पौलुस ऐं सिलस लाइ पंहिंजो हथु विझी रुकावट आंदी, अहिड़े करामत सां त हुननि जे क़ैद खाने जो रखवालो मसीह खे सुञाणियो ऐं अपनाए छॾियो। पोइ उहो हुननि खे ॿाहिरि वठी वञी करे चयईं, महाअनुभवो, उद्धार पाइण लाइ मूंखे छा करण जी घुर्ज आहे? हुननि जवाबु ॾिनऊं, प्रभु येशूअ ते विश्वास कर, हिन सां तुंहिंजो उद्धार थींदो, तुंहिंजो ऐं तुंहिंजे कुटुंब जो। पोइ उहो पौलुस ऐं सिलस खे पंहिंजे घर वठी आयो ऐं हुननि खे मानी खाराई। परमेश्वर में विश्वास ग्रहण करे वठण जे कारण हुन पंहिंजे सॼे कुटुंब सां गॾु ख़ुशी मनाई। इहे अखर असांखे प्रेरित जे 16 अध्याय जे 31, 32 ऐं 34 वचन में मिलनि था। ज़रूरु हुते ॿिया हिन फिलिपियुनि जे कलीसिया जा सदस्य हुआ जंहिंजिन आखाणियुनि जी ॼाण असांखे कोन्हे। इहे माण्हू सभु प्रेरित पौलुस जे ॾाढा नज़दीक हुआ। हुन जी यात्राउनि में उहे हुन पुठियां विया ऐं घणाई दफ़ा पौलुस जी हुननि सेवा कई। पर जॾहिं यरूशलेम में पौलुस गिरफ़्तार कयो वियो, 2 सालनि लाइ हुननि जो दर्शन न कयो। हुननि खे ॼाण कोन हुई त उहो किथे हुयो। आख़िर में हुननि ॿुधो त उहो रोम में कैदी हुयो। हिननि माण्हुनि जा दिल हुन लाइ बेचैन थी विया ऐं ओॾी महिल वक़्तु न विञाए हुननि पंहिंजो सेवक एफ्रीदीतुस खे मोकिलियो हिकिड़े भेट सां, जेकी पौलुस जे घुर्जनि खे पूरी करे आ। त पौलुस हिन ख़त खे लिखियो हुन कलीसिया खे शुक्र अदा करण लाइ ऐं हुननि लाइ पंहिंजी सिक प्रगट करण लाइ। जीअं पौलुस गलीतियुनि खे ख़त में कूड़ी सिख्या खे सुधारण लाइ आवाज़ उठाई, तीअं हिते करण जी काई ज़रूरत कान हुयसि। न त हुननि जे हलत छलत खे सुधारण जी ज़रूरत हुई, जीअं हुन पंहिंजे कुरिन्थियो जे ख़त में लिखियईं। हिन कलीसिया जे संगत में सिर्फ़ 2 मायुनि विच हिकु घटि वधि जी सहभागिता हुई, यूदिया ऐं सिंतकी। हिननि खे पौलुस पंहिंजे ख़त में आख़िर में चेतावनी जो हिकिड़ो शब्द ॾिनो। हिन विषय खे उहो वधीक गंभीर कोन थो सम्झे, हीअं असांखे ॾिसण में थो अचे। पौलुस जो फिलिपियन विश्वासियनि लाइ ख़त मसीही अनुभव जो महान ख़त आहे। इहो ई हिते पौलुस जो विषय आहे। असां हाणे पौलुस जो फिलिपियन खे लिखियलु ख़त पढ़ंदासीं। हिते असां ॾिसूं था त पौलुस मसीह में असांजे स्वर्गीय स्थाननि में वेठल हुजण जी ॻाल्हियूं न करे असांजे रोज़ जी निजी ज़िंदगीअ जे बारे में ॻाल्हाए थो। हे ॾाढो ई अद्भुत ख़त आहे ऐं असां हिन ख़त में घणो ई कुझु सिखंदासीं ऐं पाईंदासीं। हिन ख़त जी मिठास चखे तव्हांजो मन प्रसन्न थी वेंदो। फिलिपिय जो 1 अध्याय ऐं 1 वचन हाणे असां पढ़ूं था। फिलिपियुनि जो 1 अध्याय ऐं 1 वचन चवे थो, यीशु मसीह जा सेवक पौलुस ऐं तिमुथियुस जे तरफ़ां मसीह यीशु में स्थित फिलिपिय जा रहण वारा सभी संतनि ॼणनि जे नाले, जेके हुते निरीक्षकनि ऐं कलीसियनि जे सेवक सां गॾु रहंदा आहिनि। हिन वचन में असां ॾिसूं था त पौलुस पाण खे तिमुथियुस सां संबंधित या सुञाणप में थो ॾेखारे। हो तिमुथियुस खे, जो हिकु जवान प्रचारक आहे, पाण सां गॾु करे
हुन खे प्रोत्साहित थो करे। पौलुस हुन खे ॾाढो भाईंदो हुयो ऐं तिमुथियुस हुन खे प्यारो हो। पौलुस हुन खे मसीह में आंदो हुयो ऐं इन्हीअ करे हो तिमुथियुस खे प्रभुअ में पंहिंजो पुटु सॾाईंदो हुयो। पौलुस हुन में ॾाढी रुचि ॾेखारींदो हुयो। उहो घणनि ई जवान प्रचारकनि सां पंहिंजी सुञाणप ॾेखारे थो। प्रभु जे सेवकनि जा ॿार सॼी दुनिया में फैलियल हूंदा आहिनि, छाकाणि त घणा ई माण्हू हिन सेवकनि जो प्रचार ॿुधी मसीह खे स्वीकारींदा आहिनि। इन्हीअ करे असां सम्झी सघूं था त पौलुस तिमुथियुस लाइ छा महसूसु कंदो हुयो। सदियुनि खां पौलुस ऐं तिमुथियुस जो नालो गॾु पायो वियो आहे ऐं हिन लाइ उहो पौलुस ख़ुदि जवाबदार आहे। हे कहिड़ो अद्भुत आहे। मुंहिंजा मित्र, अॻिते असां ॾिसूं था त पौलुस पाण खे तिमुथियुस खे यीशु मसीह जा सेवक थो सॾाए। हिते सेवक जो असली मतिलबु दास आहे। पर असां ॾिसूं था त गलतियुनि ऐं कुरिन्थियुनि खे ख़त लिखंदे पौलुस पंहिंजे अलॻि ई सुञाणप थो ॾेखारे। हुते हो पाण खे प्रेरित थो घोषित करे। हो हीअं करे थो छाकाणि त हो हुननि माण्हुनि खे ॿुधाइण पियो चाहे त परमेश्वर पाण हुन खे प्रेरित सॾे चुगियो आहे ऐं माण्हू न। फिलिपिय जा माण्हू पौलुस खे सुञाणंदा हुया ऐं हुन खे प्रेम कंदा हुया। हुननि पौलुस जो प्रेरित हुजणु स्वीकारियो हुयो। इन्हीअ करे हिते पौलुस नम्रता जी जाइ खणी पंहिंजे सही जॻहि वठंदे पाण खे ऐं तिमुथियुस खे प्रभु यीशु मसीह जो दास थो सॾे। अॻिते हे वचन ॾेखारे थो त पौलुस हे ख़त फिलिपियन जे संतनि खे जेके मसीह यीशु में आहिनि हुननि खे लिखी रहियो आहे। पौलुस फिलिपिय जे कलीसिया जे हिकु ॻठ खे न बल्कि हुते स्थित सभी संतनि खे लिखे थो। ऐं जो बि प्रभु यीशु मसीह में विश्वास करे थो उहो हिकु संत आहे। सॼी मानव जातीअ खे ॿ ई ॻठनि में असां अलॻि करे सघूं था। हिकु उहे जेके प्रभु यीशु में विश्वास था कनि यानी त संत, ऐं ॿियो ॻठ जेके संत कोन्हनि मतिलबु जेके यीशु मसीह में विश्वास कोन था कनि। प्रभु यीशुअ जा विश्वासी पंहिंजे व्यवहार ऐं हफ़ालनि जे करे संत न सॾाया विया आहिनि, पर हुननि जी प्रभु यीशु मसीह में जेकी जॻहि हुननि जे विश्वास जे करे आहे, इन्हीअ करे संत सॾाया विया आहिनि। संत जी माना पाक या पवित्र आहे। उहो जेको परमेश्वर लाइ अलॻि कयो वियो हुजे। जेको कुझु बि या जो को बि पाक आहे हो परमेश्वर जे इस्तेमाल लाइ अलॻि कयो वेंदो आहे। पाक तंबूअ या रावतीअ में भी जो पुराना मठ ऐं बासण हुया उहे पाक सॾाया वेंदा हुया। 40 साल रेगिस्तान में वापर खां पोइ उहे टुटल फुटल पिया लॻनि, पर तॾहिं बि उहे पाक सॾाया विया हुया, छाकाणि त उहे परमेश्वर जे वापर लाइ हुया। इन्हीअ करे यीशुअ जा विश्वासी संत सॾाया वेंदा आहिनि ऐं जेके यीशुअ में विश्वास नथा कनि उहे संत कोन्हनि। संत यीशु मसीह में हूंदा आहिनि। उद्धार जो मतिलबु ई यीशु मसीह में हुजणु आहे। जॾहिं तव्हां प्रभु यीशु में विश्वास था कयो त तॾहिं परमेश्वर जी आत्मा तव्हां में अची रहंदी। पवित्र आत्मा तव्हां खे मसीह जे शरीर में बपतिस्मो ॾींदो। तव्हां मसीह में परमेश्वर जी आत्मा सां ई थी सघंदा आहियो। मुंहिंजा दोस्त, बाइबल में घणा ई अद्भुत अखर आहिनि जीअं कि बलिदान, मिलाप, छुटकारो, पर हे अखर उद्धार जो सॼो मतिलबु न ॾेखारींदा आहिनि जेतिरो त हे नंढो अखर हुन में हुजणु ॿुधाए सघे थो। परमेश्वर जे आत्मा हे नंढो अखर में चुगियो। मसीह में हुजणु
असांखे उद्धार ॾेई सघे थो। तव्हां पुछंदव त मां मसीह में कीअं थो हुजी सघां? हुन जो जवाबु आहे त जॾहिं तव्हां यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकारींदव तॾहिं ई तव्हां मसीह में हुजी सघंदव। साॻे ई वचन में अॻिते हली असांखे ख़बर थी पए त पौलुस कलीसिया खे लिखे थो, जंहिंमें कलीसिया जा अधिकारी बि शामिल आहिनि। निरीक्षकनि ऐं सेवक हे कलीसिया जा अधिकारी आहिनि। निरीक्षक उहे आहिनि जो कलीसिया जे माण्हुनि खे संभालींदा आहिनि। उहे रेडारनि वांगुरु हूंदा आहिनि। ॿिया आहिनि कलीसिया जा सेवक जो कलीसिया जा कम संभालींदा आहिनि। हिन ॿिन्हिनि पदनि ते जो अधिकारी हूंदा आहिनि उहे आत्मिक रूप सां वधियल या पहुतल हूंदा आहिनि। हिननि पदवियुनि जे बारे में असां प्रेरितनि जे कमनि जे किताब जे 6 अध्याय में पढ़ी सघूं था। अॼु असां हिते ई समाप्त कंदासीं। ॿिए प्रोग्राम में असां ॿिए वचन खां शुरूआत कंदासीं। तेसिताईं अलविदा।